अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में ठाहींदासीं चिकन योगर्ट जी रेसिपी। चिकन योगर्ट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां वटि आहे 1 किलो जे क़रीब चिकन। लूणु विझूं था 1.5 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। हेड विझंदासीं 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। फूदने जा पत्ता आहिनि तक़रीबन 3 टेबल स्पून। सावा धाणा आहिनि 3 टेबल स्पून। ऐं ॾही विझूं था 1/2 किलो। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। जी फ्रेंड्स, सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे असां तक़रीबन 10 खां 15 मिनट जे लाइ चिकन खे मैरिनेट करे रखी छॾींदासीं। हाणे कढ़ाई में तेल विझूं था 3/4 कप। साबित कारा मिर्च विझंदासीं 8 खां 10 अदद। वॾो फोटो आहे 1 अदद। नंढा फोटा आहिनि 4 अदद। लौंग विझंदासीं तक़रीबन 5 खां 6 अदद। ऐं दालचीनी जी 1 अदद स्टिक आहे। कमाल पटर जा पत्ता आहिनि 3 अदद। ऐं हाणे सभिनी शयुनि खे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल बसर 1 कप। ऐं हाणे बसर खे गोल्डन थियण ताईं फ्राई कंदासीं। बसर खे फ्राई कयो आहे। हाणे विझूं था मैरिनेट थियल चिकन। ऐं चिकन खे 8 खां 10 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चिकन खे तक़रीबन 8 खां 10 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कुटियल कारा मिर्च 1 टेबल स्पून ऐं मिक्स कंदासीं। चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे विझूं था पाणी 1 कप। पाणी विझण खां पोइ ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट जे लाइ चिकन खे विचोली खां हल्की बाहि जे दरमियान पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे तक़रीबन 10 खां 12 मिनट जे लाइ पचायो आहे। ऐं हाणे मज़ेदार चिकन योगर्ट जी रेसिपी सभिनी जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था हीअ रेसिपी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।